बास जायज़ है, बास बासी ना कर। बास इबादत है, जिया रोज़ो इबादत आ, जिया नमाज इबादत आ, जिया ज़कात इबादत आ, जिया हज इबादत है, बास भी इबादत आ। याद रखो मुसलमानों, जिया नमाज अल्लाह जेला पढ़बी आ, रोज़ो अल्लाह जेला रखबो आ, हज अल्लाह जेला कबो आ, ते बास भी पर बास भी अल्लाह जेला कंजला बास बास। इन्नी नजर तुलक कुराड़ी माई बास बासी आए मुंजा अल्लाह मां बास थी बास्या पर बास तुझेला कंजला बास। अॼु के दौर में कुराड़ी हूंदियूं आहिनि। मौलाना सुल्तान अहमद अजीब हिकिड़ो वाक़ियो बयानु कंदो। ॻोठ में शादी थी, साईं हाफ़िज़ साहब जी शादी थी, वो साल खन गुज़रियो, कुराड़ी आई, माईअ खे चईं त छोरी अथई का बूंद मंगास कान था, नानी मूंखे त औलाद थिए ई कोन थो, बसि तव्हां वटि मौलवी वहाबी अची विया, खानो ख़राब करे छॾियो तव्हांजो, केॾो औलाद थी, तव्हां पीरनि फ़क़ीरनि जा मुनकिर पीरनि फ़क़ीरनि खे मञो ई कोन, औलाद थिए ई। हाणे उहा कुराड़ी सम्झाईंदी त मूंखे बि पुटु कोन पियो थिए। आख़िर मां बास बासी साईं भिट वारे जे ला, पर उतां बि कोन थियो। वरी सेवण वारे ते बास बासियमि, साईं सेवण वारे बि जवाब ॾिनो। वरी साईं सईदी मूसाणीअ ते बास बासियमि, साईं सईदी मूसाणी बि जवाब ॾिनो त तुंहिंजे लिखे में कोन्हे को। आख़िर पछाड़ीअ में टाली माइन जी कराए दोलन शरनाइन सां बकर खणी साईं इब्राहिम शाह नर ते वियसि। हाणे वेठो थई हो अकल, हाणे हुननि जी बि मुखालिफ़ थी। चई न साईं भिट वारे जे हथ में बि का शइ कान्हे का, इन्हे बि मायूस करे छॾियो। साईं सेवण वारे बि मायूस करे छॾियो, तई तोखे पुटु कोन थींदो। साईं बोतले बहार बि मायूस करे छॾियो। साईं सईदी मूसाणी चयो तुंहिंजे लिखे में कोन्हे, पर जॾहिं ॾे साईं इब्राहिम शाह नर ते वियसि, चई तोखे हिकु पुटु पर ॿियो पुटु थो ॼाणे। पुट जो नालो रखियो अथमि अकन, छो त अकु थींदो आहे कौड़ो, मतां हिनखे नज़र लॻी वञे, वरी नालो छा रखी अकु। अहिड़ियूं कुराड़ियूं बास बास। अॼु तव्हां बि अज़म कयो त इंशाअल्लाह असीं बास बासींदासीं, बासींदो न बास, पर कंहिंजे लाइ? इन्नी नजर तुलक, अल्लाह खे उन कुराड़ी माई जी बास एडी पसंद अची वई जो कुरान मजीद में उन माईअ जे बास खे अल्लाह ज़िक्र फरमायो ते मुंहिंजे नबी जा उम्मतियो, जेकॾहिं तव्हांखे बि बास बासणी हुजे त इन माईअ जी बास वांगुरु बास बासियो। इन्नी नजर तुलक, ए मुंहिंजा अल्लाह मां बास थी बासियां पर बास तुंहिंजे लाइ। कहिड़ी बास? अॼोके दौर में मायूं बास बासी जो मूंखे पुटु थियो त मां डॉक्टर बणाईंदीमांसि, का चवंदी मुंहिंजो सूबेदार थींदो, का चवंदी मुंहिंजो मास्टर थींदो। काई माई बास बासी थी त मां पंहिंजे पुट खे इंजीनियर बणाईंदीमांसि। वाड़े वाह माई हन्ना तुंहिंजी बास तूं कुर्बान। कुरान तो फरमाए माई बास बासी या माफी बतनी मुहर्ररा, ए मुंहिंजा अल्लाह मां बास थी बासियां त जेको ई बच्चो मुंहिंजे पेट में आहे इनखे मां पंहिंजो कमु कान कराईंदीमांसि, तुंहिंजे दीन जे लाइ आज़ाद कंदीमांसि। असांजे दिलनि जा राज़ तूं ई ॼाण वारो। पोइ जॾहिं उन माईअ खे बच्चो पैदा थियो, अल्लाह साईं फरमायो पुट जी जाइ ते न्याणी ॼमी पियसि। सचो सुभान, पुट जी जाइ ते छा ॼमी पियसि? न्याणी ॼमी पियसि। उहा माई चए थी क़ालत रब्बी इन्नी वज़अतुहा उन्सा, ए मुंहिंजा अल्लाह मां त बास बासी ही त मूंखे पुटड़ो पैदा थींदो, उनखे मां दीन जे लाइ आज़ाद कंदीमांसि, तुंहिंजे घर बैतुल मुक़द्दस जो मुजावर बनाईंदीमांसि। ही त पुट जी जाइ ते न्याणी ॼमी पई आहे।
अल्लाह से फरमायो फतकब्बलहा रब्बुहा बिकबूल। ओ मुंहिंजी बानी हन्ना तुंहिंजी बास कबूल, तुंहिंजी बास कबूल थी वई, तुंहिंजी मिन्नत मंज़ूर थी वई। वअंबतहा नबातन हसना। अल्लाह से फरमायो ओ मुंहिंजी बानी हन्ना, का माई पीर जी अम्मा, का वली जी अम्मा, का गौस जी अम्मा, का मौलवी जी अम्मा, का हाफिज जी अम्मा, पर हीअ जेका तुंहिंजी न्याणी आहे या मां ख़ुदा जे हिकिड़े नबी जी अम्मा थी। मुस्तफा अला निसाइल आलमीन। अल्लाह से फरमायो मुंहिंजी बानी घबरा न, आए तया न्याणी पर मर्द भी न जो मुकाबलो कोन करे सघंदई। मां ख़ुदा ने तुंहिंजे न्याणीअ खे सारे जहान जे औरतुनि जो सरदार बनायो। उहा कहिड़ी माई? बीबी मरियम, न्याणी जी वॾी नेमत। अॼु असां मुस्लमान न्याणी जे ॼमण ते नाराज़ थींदा। हालांकि कुरान मजीद में अल्लाह से फरमायो वइज़ा बुश्शिरा अहदुहुम बिल उन्सा। जॾहिं मुशरिकनि खे न्याणी जी ख़ुशख़बरी ॾिनी थी वञे त तव्हांजे घर में न्याणी पैदा थी आहे त उन्हनि ज़ालिमनि जा मुंहं ई कारा था थी वञनि। पर अफ़सोस जो अॼोके दौर में न्याणी थी आहे त उन्हनि ज़ालिमनि जा मुंहं ई कारा था थी वञनि। पर अफ़सोस जो अॼोके दौर में न्याणी एॾी मज़लूम थी चुकी आहे जो इन न्याणी जे ॼमण ते पीउ त ख़ुशि कोन थो थिए, भाइर त ख़ुशि कोन था थियनि, भेनरूं त ख़ुशि कोन थियूं थियनि, ॾाॾी ऐं नानी त ख़ुशि कोन थी थिए। पर इहा न्याणी एॾी मज़लूम थी चुकी आहे जो उनजी अम्मा बि न्याणीअ जे अचण ते ख़ुशि कोन थी थिए त न्याणी छो आई आहे। हवाए कि ग़लति थो चवां? एॾी न्याणी मज़लूम। पर ॿुधो दुनिया जा सरदारो, मुंहिंजे साईं 1400 साल पहिरियों फरमायो पुटनि जे मुबारक तव्हांखे दोस्त ॾींदा, भाइर ॾींदा, मिट माइट ॾींदा, पर न्याणी जी मुबारक मां मुहम्मद थो तव्हांखे ॾियां। साईं जन फरमायो जंहिंखे 3 न्याणियूं ॼायूं, घणी न्याणी? 3 न्याणी लगातार। फरमायो न्याणी जे ॼमण ते ख़ुशि बि थियो पुट वांगुरु, उनजी तालीम ऐं तरबियत जो बि इंतज़ाम कई। जॾहिं न्याणी वॾी थी त मुनासिब जाती उनजो निकाह बि करायईं। फरमायो मां मुहम्मद इनखे जन्नत जी ज़मानत थो ॾियां। हिकिड़ी माई उथी बीठी अर्ज़ कई या रसूल अल्लाह से भला जंहिंखे 2 न्याणियूं हुजनि, पाण फरमो उनखे हुयूं 2 न्याणियूं शायदि। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जंहिंखे 2 न्याणियूं ॼायूं, 2 न्याणियुनि जे ॼमण ते ख़ुशि थियो पुट वांगुरु, उन्हनि जे तालीम ऐं तरबियत जो बि इंतज़ाम कई। फरमाई मां मुहम्मद 2 न्याणियुनि वारे खे बि जन्नत जी ज़मानत थो ॾियां। वरी हिकिड़ी मायूं थी बीठी साईं अर्ज़ कई साईं भला जंहिंखे हिकिड़ी न्याणी ॼमे उहा केॾे वञे। साईं जन फरमाए मुंहिंजा उम्मती हो जंहिंखे हिकिड़ी न्याणी ॼाई ऐं पुट वांगुरु उन न्याणी जे ॼमण ते ख़ुशि थियो आहे, उनजे तालीम ऐं तरबियत जो इंतज़ाम कई। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मां मुहम्मद इनखे बि जन्नत जी ज़मानत थो ॾियां। न्याणी रहमत अथव साईं। नबी साईं खे न्याणी ॾाढियूं प्यारियूं। रिवायत में चए थो जॾहिं मुंहिंजे साईं जी न्याणी अम्मा फातिमा रज़ी अल्लाहु ताला अन्हा साईं जन जे घर ईंदी आहे त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे न्याणीअ जो उथी बीही करे इस्तक़बाल कंदा आहिनि। पंहिंजे न्याणी जे पेशानी ते बोसो ॾेई करे फरमाईंदा आहिनि ओ दुनिया जा इंसानो, हीअ न्याणी क़ब्र में पूरण जे लाइक़ न आहे, न्याणी त बोसन ॾियण जे लाइक़ आहे।
हाँ साईं साईं जन खे न्याणियूं त प्यारियूं पर न्याणियुनि जो औलाद बि ॾाढो प्यारो हो। नबी साईं खे प्यारो हुयो न्याणी जो औलाद कोन ॾाढो प्यारो हो नबी साईं। अल्लाह अकबर। एक दफ़े साईं जन न्याणीअ जा बचड़ा मुंहिंजो सुहिणो हुसैन साईं मुंहिंजो सुहिणो हसन साईं नंढड़ा साईं जन मस्जिद नबी में खुतबो था ॾियनि पिया। एड़ो मुंहिंजो सुहिणो हुसैन साईं सुहिणो हसन साईं रज़ी अल्लाह ताला नुमा अचनि था नंढड़ा ॿार जमायत वेठी आहे जमायत जे विचूं अचनि पिया किरी पिया। रसूल सल्लम खुतबे खे छॾे करे उतऊं थिया। उन्हनि पंहिंजे ॿिन्ही नवासनि ॿिन्ही शहज़ादनि खे कुल्हनि ते खणी अचे मिंबर जे भरिसां विहारियऊं। रसूल सल्लम फरमाया वाक़ई अल्लाह सच चयो आहे इन्नमा अम्वालुकुम व औलादुकुम फितना। फरमायो माल ऐं औलाद आज़माइश ऐं इम्तिहान आहे। ये मुंहिंजा बचड़ा त कोन्हनि मुंहिंजे न्याणी जा बचड़ा आहिनि पर मां मोहम्मद खे एॾा प्यारा आहिनि जो ही किरी पिया जो मां मोहम्मद बर्दाश्त न कयो खणी करे हिन खे मिंबर जे भरिसां विहारियो। ऐं न्याणी जो औलाद प्यारो थींदो आहे अॼोके दौर में बि पुटनि जा पुट एतिरो कोन वणंदा पर न्याणी जो औलाद वणंदो। बहरहाल मुंहिंजा मोहतरम साथियो औरतुनि जो वॾो मक़ाम आहे। औरतुनि जो